छो निंडर थिए चई छा? तव्हांखे आराम न आहे त मूंखे कीअं आराम ईंदो? तूं आराम कर, मूंखे निंड आई त मां पाणे सुम्ही पवंदुमि। पर तव्हां खां सिवा? चयुमि आराम कर। हा हा हा। छा चयो? सुम सुम। अल्लाह खैर करे। निभागे अड़ो त कम में फसाए छड़ियो जो किथे अचा न मां भी मुसीबत में अलाए केडी महिल ईंदो जो ही पैसा ॾेई पंहिंजी जान छॾायां। या अल्लाह तू खैर कजाए खैर। या अल्लाह शुक्र ते जो रहमत मिली वई, न त अॼु मुंहिंजो मौत हुजे मौत। अल्लाह साईं खैर करे, अल्लाह साईं खैर करे। हरी मार पैसी को मजू त न आदेलिए में गिरे। अल्लाह या अल्लाह साईं पनाह में रख जाए। परवरदिगार तो ते नंगवा छा सोचो है? सोचण वरी कहिड़ो, बस मूं सोचे छॾियो आहे। पुलिस खे फोन कयां थो त जाइ वारदात ते अचे ऐं पोइ जेको हूंदो ॾिठो वेंदो। छा थियो आहे? हे बात थियो छा आहे? इत्तफाक़ी हादसो थी वियो। पर कीअं? मूं ॿाहिरां को माण्हू अंदर ईंदे ॾिठो ऐं रहमत खे उन हमराह सां मिलंदे ॾिठुमि। फायरिंग कयूं, हमराह भॼी वियो।
जॾहिं मोटी अची ॾिठुम त रहमत खून में लथपथ लाश बणी पई। लाश ॿियो केरो? का भी खबर न है। अंधेरो सुञाणे न सकियस। पुलिस के इतला ॾेई छॾियो आहे। बस इछो ईंदी हूंदी। पंहिंजे लाइ पाणी फाई जो फंदो तयार करे छॾियो अथव। मां ॾोही न आहियां। अदारा गोली तव्हां हलाई आहे ऐं खैरा तव्हांखे हाणे कतई बि न छॾे। तव्हांखे कोर्ट ताईं छिकराईंदी। जे मां कातिल आहियां त भली फाई चढ़ी वञा, पर ही सब कुछ त मूं शक जे बुनियाद ते कयो आहे। शक जे बुनियाद ते मां त समझो हो सोनी या उहा वॾी हूंदी, पर मुंहिंजो अंदाज़ो ग़लत निकितो। ही त रहमत हुई। तव्हां पुलिस खे छा चयो आहे त हिकु खून थियो आहे? न, एतिरो ज़रूर चयो आहे त हिकु वॾो हादसो थी वियो आहे। जल्दी पहुचो। तव्हां इहो ई कमु सुठो कयो आहे। हाणे तव्हां पिस्टल मूंखे ॾियो। पर छो? अदालत अबोझ आहीं। तव्हां पुलिस जे वर वकड़नि खां वाक़ुफ़ न आहियो। पुलिस नोड़ीअ मां नाग ठाहींदी आहे। मां पाणी पुलिस खे मुंहुं ॾेई वठंदुसि। मूंखे पिस्टल ॾियो। पिस्टल ॾियो मूंखे। बाबा जी ये छाकी हाकिम खान ये छाकी छा कयूं? कारी बि वई त कारो बि वियो। ऐं कारे ऐं कारी खे मारण वारो केरु आहे? गुलाम कादिर। न न न न न न माना अरे बस कर। कया न तोखे पूरो। बस आई पुलिस त मूंखे फाही चढ़ी थी बाबा। तोखे छॾाए वठंदासीं। हाकिम खान गुलाम कादिर जो हिननि सां रिश्तो ई कहिड़ो? बेगुनाह विचारे यम जो खून करे हुनजी में विझण थो चाहे। अदार मां तुंहिंजे ई गुनाह खे लिकाइण जी कोशिश पियो कयां। गुलाम कादिर जी रहमत मंग हुई ऐं गुलाम कादिर शौक़ू सां रहमत खे नाजायज़ हालत में ॾिठो ऐं गैरत में अची करे ॿियनि जो खून करे छॾी। ही छा? हिकिड़ो ॾोह मां कयो ऐं ॿियो
ॿियो ज़ुल्म तो करे छॾियो। क्या मत करी भैया, क्या मत मुझे रहमत के दिलावर कार मारे में दो, रहमत के दिलावर कार मारे में दो। हाकिम खान शौको था रहमत के कारो करे, उन्हें शौको के मुबारक जी जल्दी अड़िया मुझे घर जी वसन दिए बत दिए तो के कातो गोलिया मुझे सकती सताए अदी पटे गिरा मानी जा खाई वठ, सुबह खां वठी तो कुछ भी ना है खाधो। अड़ी अदी मां मानी कीअं खावां, ज़ालिमनि ज़ुल्म कयो, कारनि कार कयो। अड़ी मुंहिंजी न्याणीअ केॾियूं दुदा कयूं, हिक हिक खे वाजायो हुंदई त को हुजे जो मूंखे बचाए। अड़ीअ धीअ मां कयो हुंदई, पोइ मां ॾाइण सॾु न ॾिनो मांस, न बचाए सघी मांस। मुंहिंजी सुहिणी मुंहिंजे घर जी वसंदी अहिड़ी रहमत दियो। असांजी न्याणीअ कारीअ जो दाग लॻी वियो, कारीअ जो दाग लॻी कारी करे कुटी अथनि असांजी न्याणी। कोन बख़्शींदी सान अदा, मां कोन बख़्शींदी सान, इन्हनि कातिलनि खे कोन बख़्शींदसि अदा, मां कोन बख़्शींदसि। अदी तुंहिंजी असांजी कहिड़ी पहुच आहे, असीं त कुझु बि नथा करे सघूं, ॾाढा आहिनि असां खां। अदी मां कोरट जो दर खड़काईंदसि, अदी जे उतां बि चाड़ो न थियो त मां जीअरी न रहंदसि, पंहिंजो पाण साड़ींदसि, पर इन्हनि कातिलनि खे बख़्श न कंदसि। अदी मां न कंदसि बख़्श, अदी मां न कंदसि बख़्श। अदी मां बेवस आहियां, मां कुझु न करे सघंदसि इन्हनि ज़ालिमनि खे, पर भलो साईं खणी राति ॾींहं पिटींदी मान, पारा था ॾींदी मान। बेदर्दीअ सां हिन ज़ालिमनि मुंहिंजे न्याणीअ खे कुठो आहे। हाणे मार पोई दिलावर चल कीड़ा पोनी, मां तो वटि साम छॾी। मुंहिंजी मासूम गरीब मिसकीन धीअ कोई छॾियऊं बेदर्दीअ सां। अल्लाह कंहिं बि भर न चलियसि, कंहिं बि न छॾायसि। मां जो भेण जे घर हूंदी मुंहिंजी हिफ़ाज़त में हूंदी, मां ज़ालिम मजुए त तो वञी उते साम छॾी। अदी मुंहिंजी साम कोई छॾियऊं। अदी मूंखे इहा ख़बर न हुई
त मां हुन जो बचाव मौत ॾिठी कया मुंहिंजी मौत जे मुंहं में थी वञे ओ मुंहिंजी जान बि धीअड़ी मुंहिंजे सूर सलण जा हद थीड़ी ओ मुंहिंजे घर जी वसम मुंहिंजे सिर जा सिंगार रहमत थीड़ी हाणे मुंहिंजे मुंहं त पला लाया मूंखे ओजारे हाँ मड़ियो मूंखे अकेलो कई मारे पुटे थी जा पुट थीड़ियो अदी रब ज़ालिमन खे जरूर सज़ा ॾींदो। मुंहिंजी ज़ात ॾाढी आहे, उन्हनि खे कोन बख़्शींदो।